ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। इमरान ख़ान जी रिहाइशगाह समान पार्क में शिरपसंदनि जी मौजूदगी वारो मामलो आहे। कमिश्नर लाहौर जी सरबराही जांच टीम झड़ती वठण लाइ समान पार्क में दाख़िल थी आहे। ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। कमिश्नर लाहौर मोहम्मद अली ऐं DCO लाहौर राफ़े हैदर बि समान पार्क पहुतल आहे। ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। लाहौर मां इमरान ख़ान जी रिहाइशगाह समान पार्क में शिरपसंदनि जी मौजूदगी वारो मामलो आहे। कमिश्नर लाहौर जी सरबराही में जांच टीम झड़ती वठण लाइ समान पार्क में दाख़िल थी वई आहे। कमिश्नर लाहौर मोहम्मद अली ऐं DCO लाहौर राफ़े हैदर बि समान पार्क पहुतल आहे। लाहौर मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। इमरान ख़ान जी रिहाइशगाह समान पार्क में शिरपसंदनि जी मौजूदगी वारो मामलो आहे। कमिश्नर लाहौर जी सरबराही में जांच टीम झड़ती वठण लाइ समान पार्क में दाख़िल थी आहे। कमिश्नर लाहौर मोहम्मद अली ऐं DCO लाहौर राफ़े हैदर बि समान पार्क में मौजूद आहे। अपडेट कई पिया अव्हांखे। लाहौर मां इमरान ख़ान जी रिहाइशगाह समान पार्क में शिरपसंद जी मौजूदगी वारो मामलो आहे। कमिश्नर लाहौर जी सरबराही जांच टीम झड़ती वठण लाइ समान पार्क में दाख़िल थी वई। कमिश्नर लाहौर मोहम्मद अली ऐं DCO लाहौर राफ़े हैदर बि समान पार्क पहुतल आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। इमरान ख़ान जी रिहाइशगाह समान पार्क में शिरपसंदनि जी मौजूदगी वारो मामलो आहे। कमिश्नर लाहौर जी सरबराही जांच टीम झड़ती वठण लाइ समान पार्क में दाख़िल थी वई आहे। कमिश्नर लाहौर मोहम्मद अली ऐं DCO लाहौर राफ़े हैदर बि समान पार्क पहुतल आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। इमरान ख़ान जी रिहाइशगाह समान पार्क में शिरपसंदनि जी मौजूदगी वारो मामलो। कमिश्नर लाहौर जी सरबराही जांच टीम झड़ती वठण लाइ समान पार्क में दाख़िल थी वई आहे। कमिश्नर लाहौर मोहम्मद अली ऐं DCO लाहौर राफ़े हैदर बि समान पार्क पहुतल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नसीर चारन लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर। जी बिल्कुल। गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां गवर्नमेंट पंजाब हुकूमत तरफ़ां इहो वाज़ह तौर ते पैगाम ॾिनो वियो हो ऐं वज़ीर आला पंजाब मोहसिन नक़वी तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए बि जेको आहे सो इहो चयो वियो हो त ज़मान पार्क में गर्द आहिनि उन्हनि जी मौजूदगी जा असांखे इतला मिलिया आहिनि। जॾहिं त सूबाई वज़ीर पंजाब सिंध समाज जे आहे आमिर मीर तरफ़ां बि जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए इहो पैगाम ॾिनो वियो ऐं चयो वियो हो ऐं मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई वई हुई त जेके ज़मान पार्क मां कुझु शरपसंद ऐं दहशतगर्द जेके निकिरी रहिया हुआ उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो हो, जंहिंजी जेकी अंग ॿुधायो वियो उन वक़्तु जेको आहे सो 10 खां 12 जेके ज़मान पार्क मां जेके दहशतगर्द या शरपसंद जेके निकिरी रहिया हुआ जिन खे पुलिस गिरफ़्तार कयो हो। उन खां पोइ सूबाई हुकूमत तरफ़ां इमरान ख़ान खे मुसलसल ऐं बार इहो पैगाम ॾिनो वियो ऐं जेको आहे सो हिदायतूं बि जारी कयूं वियूं त तव्हां जेको आहे सो ज़मान पार्क में जेको आहे सो पंजाब पुलिस खे जेको आहे सो हर सूरत में तलाशी ॾियण लाइ जेको आहे सो इजाज़तनामो ॾियो। जंहिंखां पोइ मुसलसल गुज़िर राति खां इहे जेको आहे सो तहरीक इंसाफ़ ऐं सूबाई हुकूमत पंजाब में ॻाल्हियूं हलंदियूं हुयूं। तंहिंखां पोइ अॼु जेको आहे सो कुझु देरि पहिरीं जेको आहे सो कमिश्नर लाहौर जे अॻुवाणी में जेको आहे सो 5 रुकनी टीम जेको आहे सो ज़मान पार्क पहुती आहे जेका पंजाब पुलिस जे सरबराही में ज़मान पार्क जेको इमरान ख़ान जो घरु आहे उन घर जी जेको आहे सो तलाशी वरिती पई वञे ऐं तलाशी जो सिलसिलो आहे उहो हिन वक़्तु शुरू थी चुको आहे। जॾहिं त जेको आहे सो ज़रियनि इन ॻाल्हि जी दावा बि कई आहे त ज़मान पार्क मां अंदरि जेके आहिनि सो कुझु शरपसंद मौजूदु आहिनि जिन जे लाइ तलाशी जेको आहे सो हर सूरत में ज़रूरी आहे। जॾहिं त तहरीक इंसाफ़ तरफ़ां ज़मान पार्क जेको इमरान ख़ान जो घरु आहे उन घर जी जेको आहे सो वीडियो ज़रिए जेको आहे सो तलाशीअ जी जेको आहे सो जेके फुटेज आहिनि उहे ॾेखारिया विया हुआ। इमरान ख़ान तरफ़ां दावा कई हुई त ज़मान पार्क अंदरि कंहिं बि क़िस्म जा कंहिं बि शरपसंद न आहिनि ऐं जेको आहे असांजे ख़िलाफ़ु जेको आहे सो कार्रवाई करण जी जेको आहे सो सूबाई हुकूमत मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे रही आहे। पर हक़ीक़तनि इमरान ख़ान जे इन जेको आहे सो बयान में कंहिं बि क़िस्म जी का सदाकत न हुई ऐं सूबाई हुकूमत तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो ज़मान पार्क मां जेके घुरिबल 8 दहशतगर्द ऐं शरपसंद आहे उन्हनि खे सूबाई पंजाब पुलिस जेको आहे सो गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजे हिरासत में वठी छॾियो आहे। जंहिंखां पोइ हसास रुयत वारो मामिलो वधी वञण खां पोइ जेको आहे सो कमिश्नर लाहौर जे अॻुवाणी में हिन वक़्तु जेको आहे 5 रुकनी टीम पंजाब पुलिस जे सरबराही में जेको आहे सो ज़मान पार्क पहुची चुकी आहे ऐं इमरान ख़ान जो जेको घरु आहे उनजी जेको तलाशी वारो मरहलो आहे उहो शुरू थी चुको आहे। जी महिरबानी नसीर आगाह करण लाइ। लाहौर में अव्हांखे आगाह कई पिया। इमरान ख़ान जी रिहाइशगाह समान पार्क में शिरपसंदनि जी मौजूदगी वारो मामलो आहे। कमिश्नर लाहौर जी सरबराही जांच टीम झड़ती वठण लाइ समान पार्क में दाख़िल थी वई आहे। कमिश्नर लाहौर मोहम्मद अली ऐं DCO लाहौर राफ़े हैदर बि समान पार्क पहुतल आहे।
कमिश्नर लाहौर जी सरबराही जांच टीम जर्ती वठण लाइ समात पार्क में दाख़िल थी वई आहे। कमिश्नर लाहौर मोहम्मद अली ऐं DCO लाहौर राफ़ हैदर बि समात पार्क में पहुतल आहे।